बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी बोर्ड खाने में खुशामदीद। अॼु ठाहींदासीं पाया, बकरे जा पाया ठाहींदासीं। मूं वटि ॿिनि ॿकरनि जा पाया अवेलेबल हुननि जेके मां धोई साफ़ु करे रखियो आहे कुकर में। तव्हां जेकर देॻड़ी में चाढ़णु चाहियो त 2-3 कलाकनि में इंशाल्लाह ॻरी वेंदा। जेकर तव्हांखे तकड़ आहे त तव्हां कुकर में उनखे विझो। पहिरियां उनजी थोरी असां यखनी ठाहींदासीं जंहिंमें 2 चमचा सौंफनि जा, 1 चमचो जीरे जो, दालचीनी ऐं फोटा, नंढा फोटा, वॾा फोटा, कमाल पट इहे विझी ऐं 1 चमचो लूण जो विझी उन्हनि खे बॉइल कंदासीं। तव्हांजे जंहिंमहिल पाया ॻरी वञनि त जेके बि गरम मसाला आहिनि तव्हां कढी छॾियो, छो जो इन्हनि जो अर्क निकिरी चुको आहे, असांजे पायनि में पइजी चुको आहे। ऐं पाया अलॻि कंदासीं ऐं यखनी खे छाणे अलॻि करे रखंदासीं। छो जो पाया सिर्फ़ु बॉइल थिया आहिनि, भुॻा न आहिनि, इन जे करे असां उन्हनि खे भुञंदासीं ऐं उनजी स्मेल इन में ख़तमु कंदासीं। पाया अलॻि थी वेंदा, यखनी अलॻि थी वेंदी। बसर जो दाग जेको आहे सो मां इन जे करे बसर काफ़ी ग्राइंड करे विधो आहे। 2 मूं बसर खयां, उन्हनि खे मूं ग्राइंड कयो आहे त जीअं 2 बसर मुंहिंजा असल में नंढा हुया। तव्हां वटि वॾो बसर हुजे तव्हां 1 ई खणिजो। थूम जूं 3-4 ॻड़ियूं ऐं अदरक, थोरी सी अदरक खणंदासीं छो जो पाया पहिरियों ई उन्हनि जो जेको अरूमो हूंदो आहे या इहो थोरो गरम हूंदो आहे, इन जे करे थूम अदरक मुनासिबु विझिजो, सिर्फ़ु एतिरो जो उनजी ख़ुशबू दूर थी वञे, यानी उनजी स्मेल ख़तमु थी वञे। बसर जो हल्को अछो ई दाग रहे लेकिन सिर्फ़ु उनजी ख़ुशबू चेंज थिए त उन में पाया विझी उन्हनि खे भुञंदासीं। सुठे नमूने भुञंदासीं, तव्हांखे ख़ुशबू तव्हांखे महसूसु थींदी त मतिलबु भुॼी विया आहिनि उन्हनि जी। उन खां पोइ पाया मसाला जेके आम मार्केट में पाया मसाला कंहिं ब्रांड जो तव्हां खणी सघो था, उन जा 3 चमचा मां खयां आहिनि। उन में पाणी विधो आहे, उहो ई मसालो मां हिन में विझी अञा उन्हनि खे पायनि खे भुञियो आहे त उहो मसालो सुठे नमूने सां पची वञे। बसर जेको वाइट आहे उहो थोरो चेंज थिए, उहो भुॼी वञे ऐं उन खां पोइ वरी जेको आहे न भुञंदासीं उन जी ख़ुशबू जेका आहे सा सुठे नमूने सां थी वञे त उन खां पोइ इन में ॾही में मिर्च सावा ग्राइंड करे रखिया आहिनि। ॾहीअ में मिर्च, हिन में टमाटे जो मूं यूज़ नाहे कयो। तव्हां अगरि टमाटो यूज़ करणु चाहियो त तव्हांजी मर्ज़ी आहे त पोइ उनखे ग्राइंड करे या उनजी खलनि खे लाहे पोइ यूज़ कजो। मां 1 प्याली जेका ॾहीअ जी खई आहे उन में 1 खां 2 सावा मिर्च, सावा मिर्च पंहिंजी टेस्ट जे हिसाब सां विझो। अगरि तव्हांखे पसंदि न हुजनि त तव्हां न बि विझी सघो था। मूं ग्राइंड करे उहा ॾही बि हिन में भुञी आहे। तेसि ताईं मां पाणी न विधो आहे छो जो हिन जो पहिरियों ई असांजो ॻरियल आहे, जेको पाया आहिनि ॻरियल आहिनि। उन खां पोइ उहो ई पाणी जेको असां मतिलबु इन्हनि खे बॉइल करण में यखनी ठाही उहा हिन में विधी आहे। अगरि तव्हां हिन स्टेज में यूज़ करणु चाहियो त बेस्ट आहिनि। हीअ उन्हनि जो सूप्स ॾाढो सुठो थींदो आहे, लेकिन अगरि घाटो करिणो हुजेव त 2 चमचा प्यालीअ में विझी अटे जा ऐं उहे हिन में घोलींदा रहिजो त जीअं थोरी हिन जी ग्रेवी जेका आहे सा घाटी थिए। ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।